بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم صل وسلم وبارك وأنعم على حبيبنا محمد. اللهم اجعل عملنا هذا خالصا لوجهك الكريم. بو أجي هي درسة هي يارو نمبر جيك القواعد الشرعية جيك शुरू कयासीं इंशाअल्लाह। ही 11 दर्स आहे। कोशिशि सी सॼ मां फुल कयां थो त घटि कयां, जेतिरा बि जेके वॾा वॾा क़ाइदा आहिनि उहे मेन कयूं त असांखे सम्झ में शरीयत में आम शयूं असांखे सम्झ में अची वञनि। सो अॼु 11 नंबर आहे दर्स, जंहिंजे उन जो नालो हूंदो ला क़ियास फ़िन नजासात। ला क़ियास फ़िन नजासात, इन जो मक़सदु ॿुधायांव त असां चयो त यानी जेको बि इंसान हर शइ मां यानी पाकाई करणु चाहे थो, नंढी हुजे वॾी हुजे कहिड़ी बि शइ हुजे, पाकाई ज़रूरु थींदो। मिसाल को हथ किनान धोई थो, कॾहिं तेल सां ख़राबु आहिनि, कॾहिं ग्रीस सां ख़राबु आहिनि हथ, या लटा या जान, या पेशाब जी जॻह या नंढी जॻह या वॾी जॻह, इन्हनि शयुनि जी सफ़ाई करणु चाहे थो, या कंहिं ॿार खे धोए थो माण्हू, या कहिड़ी थांव आहे उनखे धोए थो, कहिड़ो थांव किनो थी वियो पलित थी वियो त उनखे साफ़ु करणु। त हाणे असांखे शरीयत जे लिहाज़ ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तवजो सां असांखे कीअं ख़बर पए त हिन खे कीअं साफ़ु कजे, केतिरो साफ़ु कजे, थोरो या घणो। हाणे इन में हदीसूं जेके तमामु घणियूं थियूं अचनि मुख़्तलिफ़ शयुनि में, मुख़्तलिफ़ शयुनि। मिसाल हिकिड़ो असीं ॿुधायूं था, मिसाल त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए इज़ा वलग़ल कल्बु फ़ी इनाइ अहदिकुम फ़ग़सिलूहु सबअन फ़अत्थिरूहुन्न इहदाहुन्न बित्तुराब वफ़ी रिवाया बित्थामिनति बित्तुराब। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए त जे कंहिं कुते कंहिं गिलास में या कंहिं थांव में या कंहिं पाटोड़े में इंसान जेके इस्तेमालु करे थो उन में पाणी पीतो, या उन में वात विधई, या उन में ज़बान घुमाई कुते, त उनखे 7 दफ़ा, हिकिड़ी रिवायत में 7 दफ़ा धोइणो आहे उनखे, ऐं 7 दफ़े हिकिड़ो दफ़ो उन 7 मां मिटीअ सां धोइणो आहे, हिकिड़ो दफ़ो मिटी सां धोइणो आहे। ॿी रिवायत में अचे थो त 8 दफ़ा, ठीकु आहे, 8 दफ़ा जेके उन्हनि खे 7 पाणी सां हिकिड़ी मिटी सां, ईअं इहा रिवायत अचे थी। ठीकु आहे, इहो थियो थांव जंहिंमें कुते पाणी पीतो या खाधो या पीतो। ठीकु आहे, इंसान जंहिंमें पेशाब करे थो घणा दफ़ा पाणी हाणे ऐं धोए, या वॾो पेशाब थो करे त केतिरो धोए। त काफ़ी रिवायतूं घणियूं अचनि थियूं, किथे त 3 दफ़ा, घटि में घटि 3। नबी करीम जी हदीस में आहे त घटि में घटि 3 हुजनि। ठीकु आहे, त जे इंसान ॾिसे थो त यानी हदीसुनि में अचे थो नबी करीम जी मक़सदु छा आहे त घटि में घटि, इहो असांजे लाइ हिकिड़ी इबरत आहे त थी सघे कंहिं माण्हुनि जो यानी 3 पथरनि सां या चैन सां थी थो वञे पाकाई, पर कंहिंजी जान सफ़ा ख़राबु आहे, या घणो किनो थी वियो उहा जॻह, त पोइ उहो छा करे, 3 पूरा नथा थियनि त पोइ बसि छॾिजे, त उहो पाक जॻह न थी जे चवंदो त बसि मां इन हदीस ते थो हलां 3 वारी ते, त घटि में घटि 3, त पोइ इहो जे जॻह पाक न थी, मिसाल पेशाब खां या वॾे पेशाब खां, त पोइ उहो छा करे, या हथ थो धोए तेल खां, ग्रीस खां, कंहिं सड़ब खां, त घणा दफ़ा धोए। तंहिंजे करे शरीयत में हीअ आयो हुकुम त उलमाअनि जो ॾिठो त मुख़्तलिफ़ टाइम आहिनि, मुख़्तलिफ़ ज़मान आहिनि, मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। हाणे नबी जे टाइम में या साहब जे टाइम में ग्रीस कोन हो या तेल कोन हो, इहे जेके हींअर गाॾियुनि जा तेल आहिनि, मिसाल अॻे में हूंदा हुआ जेके खाइण जो तेल हूंदो या सणब हूंदो, उहा हूंदी, ठीकु आहे, जानवरनि जी, त उहा हूंदी हुई। पर जेके हींअर नयूं शयूं निकितियूं आहिनि त पोइ उन्हनि ते उहे शयूं जे सफ़ा जान मां नथियूं निकिरनि। जीअं मिस्त्री गिरेचनि में कमु था कनि, ॾिसंदे हथ कारा हूंदनि, पेर कारा हूंदनि, त इहे जे 3 दफ़ा धोअंदा त इहे शइ साफ़ु न थींदी। त हींअर ज़मानो मटिजी वियो आहे, ऐं हदीसूं असांखे यानी मजाल ॾियनि थियूं, यानी हिकिड़ी गुंजाइश ॾियनि थियूं, छो जो किथे 7 बि आहे, किथे 2 बि 3 बि आहे, किथे 5 बि आहे, किथे 7 बि आहे, सफ़ाई जे लिहाज़ सां। त असांखे हिते उलमा हिकिड़ो क़ाइदो शरई ठाहे ॾिनो सफ़ा सवलो, त असीं हर शइ उहा सम्झी वञूं ऐं सवले तरीक़े सां, ऐं उन ते अमल कंदासीं, असांखे अजुर बि मिलंदो। छा आहे उहो क़ाइदो, ला क़ियास फ़िन नजासात, ला क़ियास फ़ी यानी गुस्ल नजासा। जेको बि तूं कमु करी थो, कहिड़ो बि करी थो, हर दुनिया में मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि, त हाणे उन्हनि खे कीअं असीं हिकिड़े खे वेही जवाबु ॾियूं। त
त तूं हिन कम में करी थो तूं 5 दफ़ा धो या 3 दफ़ा धो या 10 दफ़ा धो या 9 दफ़ा न। त हिननि क़ाइदो शरई हिकिड़ो ठाहे छॾियो, ला क़ियास फ़िन नजासात, यानी सफ़ाई जे लाइ उन्हनि जे लाइ तोखे ताक़ीद कान्हे त तूं पेशाब कयो त 3 दफ़ा बसि पथर हथ सां पाणी सां धो, या जे ॾिसीं थो त मिसाल ॾिसीं थो त सफ़ाई न थिया त भली 5 कर 7 कर 10 कर, जेतिरो बि जेसि ताईं तुंहिंजी जॻह साफ़ु थिए तोखे इहा यानी इजाज़त खुलियल आहे। नंढो पेशाब आहे या वॾो पेशाब आहे, ठीकु आहे। हथ धोतई साबुण सां त बि ॾिसीं थो सणिभ या ग्रीस या तेल नथो वञे, वरी बि धो 3 दफ़ा 5 दफ़ा। यानी हिते इन क़ाइदे जो मक़सदु इहो आहे सहूलत सां इंसानु सम्झी वञे त जेसि ताईं उहा शइ साफ़ु तूं नथो ॾिसीं त उनखे भली तूं मिटी हणी, साबुण हणी, शैम्पू हणी, कहिड़ी बि हणी सघी थो, छो जो तोखे दीन में इन शइ में इजाज़त आहे। ला क़ियास फ़ी अन नजासात, जेकी पाक शइ न आहे उनखे तूं लाहण चाहीं थो, उनखे पासे करणु चाहीं थो त उन में तोखे महदूद हिकिड़ी शइ दीन नथो करे, तोखे चवे थो त तूं हीअं कर, साफ़ु करे हिन जॻह खे, कोशिशि कर पलीताई लहे किन लहे, पोइ खणी केतिरो बि तोखे इन में पाणी लॻे, उघड़ लॻे, पथर सां माण्हू जे पेशाब करे थो पाणी नथो लभे त उहो उन सां भली, पर यानी मक़सदु हिकिड़ी शइ आहे सफ़ाई थिए, पाकाई थिए, पोइ खणी तूं हिकिड़ो दफ़ो करी पाक थी वई जॻह त भलो, जे 2 3 4 5 तूं भली केतिरो बि ॾिसीं त अञा बि जॻह साफ़ु न थी आहे, पाक न थी आहे त तोखे इन शइ जी इजाज़त आहे। तंहिंजे करे उलमानि इहो ठाहे छॾियो आहे, छो जो हदीस ते हलंदे त उलमा ॾिसंदा त कंहिं में वधीक कंहिं में घटि आहे, कंहिं में, छो जो न बि करे ॾिसंदो त हिते ही शइ साफ़ु नथी थिए, थोरे सां त वधीक पियो ॿुधाए, किथे ॾिसे पियो त हिते न पाणी जी कमी आहे त हिते वरी घटि पियो ॿुधाए। तंहिंजे करे उलमा इहा क़ाइदो ठाहे छॾियो, ला क़ियास फ़ी अन नजासात। इंशा अल्लाह तव्हांखे सम्झ अची वई हूंदी, असांखे बि तव्हांखे बि, अल्लाह करे त इन ते असीं अमल कंदासीं, असांजे लाइ इंशा अल्लाह सहूलत थी वेंदी इन शइ में, ऐं सम्झ बि अल्लाह साईं ॾिए ऐं अमल बि ॾिए। هذا والله أعلم اللهم صل وسلم على سيدنا